असी परू धाड़ेल जे बारे में जेके एम एक बेहतरीन जो सिंध जो एक धाड़ेल गैरतमंद धाड़ेल हुयो। हालांकि पेशो त इंतिहाई ग़लति आहे। धाड़ेल जो लफ़्ज़ ॿुधंदे ई ज़हन में इहे ॻाल्हियूं अचनि पियूं त इहो तमामु बुरो शख़्स हूंदो, लेकिन परू चांडे जी ज़िंदगी जे बारे में अॼु कुझु हक़ीक़तूं तव्हांखे ॿुधाईंदासीं त परू धाड़ेल असल में हुयो छा, अंदर वारो शख़्स उन जो केरु छा हुयो ऐं उहो ॿाहिरियां पेशे जे लिहाज़ सां त हिकु बुरो माण्हू हुयो, लेकिन अंदरूनी तरह सां परू चांडियो केरु हुयो ऐं परू चांडीअ कहिड़ा कहिड़ा कम दोस्तो कया हुया जो परू धाड़ेल जे लाश ते 10,000 खां मथे माण्हुनि अजरखूं विधियूं हुयूं। इहे छो माण्हुनि अजरखूं विधियूं? हालांकि धाड़ेल जो लफ़्ज़ ऐं धाड़ेल जो पेशो ई तमामु हिकु बुरो पेशो आहे। उन जे बावजूद बि सिंध वासियुनि परू धाड़ेल ते एॾी महिरबानी छो कई ऐं परू धाड़ेल सिंध वासियुनि जे लाइ कहिड़ा अहिड़ा कम कया जो परू धाड़ेल जे लाइ माण्हू तमामु बहितरीन तरीक़े सां साम्हूं आया। त दोस्तो, परू धाड़ेल चांडियो हुयो। चांडियनि जी सिंध में हिकु बहितरीन तारीख़ रही आहे। जीअं जलाल चांडियो थियो, उर्स चांडियो थियो, मंताज़ मौलाई चांडियो थियो ऐं ॿिया बि खोड़ चांडिया। जलाल चांडियो बि हिकु बहितरीन सिंध जो फ़नकार हुयो। लेकिन अॼोकी वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं त परू चांडियो कहिड़ा कहिड़ा उन जा कम थियल हुया। दोस्तो, परू चांडियो हिकु सिंध जो धाड़ेल हुयो, लेकिन गैरतमंद ऐं ज़मीर परसंद धाड़ेल हुयो। जंहिं बि औरत खे परू चांडियो ॾिसंदो हुयो, परू चांडियो धाड़ेल उन औरत खे पंहिंजो अजरख लाहे रओ जे तौर ते उन औरत जे मथे ते रखंदो हुयो ऐं उन औरत खे हथ मथे ते रखी चवंदो हुयो, मुंहिंजी अम्मा तूं वञ हलियो। दोस्तो, अहिड़ा धाड़ेल बि अनमोल धाड़ेल हूंदा आहिनि, अहिड़ा धाड़ेल बि क़िस्मती असां वटि हूंदा आहिनि, गैरतमंद धाड़ेल। हिन वक़्तु तव्हां ॾिसो, सिंध में न कंहिं ॿार जी तहमीज़ कई पई वञे, न कंहिं औरत जी, न कंहिं बूढ़े मुड़ुस जी तारीफ़ के जेको आहे सो हिजाब कयो पियो वञे। जेको अचे थो उनखे खंभियो खयो ऐं अॻुवा कयो, पैसा पिया वठनि। लेकिन परू धाड़ेल पंहिंजे असूलनि जे मुताबिक़ कमु हलियो। परू धाड़ेल हिकु गैरतमंद ऐं बहितरीन दिलेर शख़्स हुयो। परू धाड़ेल खे फ़ौज बि घुरायूं, पुलिस जा बि हज़ारें ऑपरेशन थिया, लेकिन परू धाड़ेल खे ख़तमु करण में नाकाम थिया। पोइ आख़िर फ़ौज जो जॾहिं मार्शला वारो दौरु हुयो, पोइ फ़ौज खे जॾहिं सिंध में घुरायो हुयो त फ़ौज हिकु ट्रिक रथी त बिना परू धाड़ेल हूअं त असांजे वारे में नथो अचे। परू धाड़ेल जा जेके साथी आहिनि उन्हनि खे पाण सां मिलाए करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो इस्तेमालु करे परू धाड़ेल खे ख़तमु कयो वञे। दोस्तो, परू धाड़ेल हिकु बहितरीन गैरतमंद ऐं दिलेर धाड़ेल हुयो, जेको हज़ारें मुक़ाबलनि जे दौरान बि हिननि जे पुलिस जे हथ न चढ़ियो। पोइ आख़िर जेको आहे सो मुख़बरी करे परू धाड़ेल जा जेके पंहिंजा साथी हुया उन्हनि मुख़बरी करे फ़ौज खे ॿुधायो। पोइ परू धाड़ेल हिकिड़े ॾींहुं सईदी मूसाणी ॾे वञी रहियो हुयो त पोइ रस्ते में हिकु फाटक वटि फ़ौज जेका आहे उहा घात आयूं वेठी हुई। जीअं परू धाड़ेल इन फाटक वटां लंघियो त परू धाड़ेल खे गोलियुनि जी बरसाति करे छॾियऊं। दोस्तो, जॾहिं परू धाड़ेल खे जॾहिं गोलियूं हयूं, परू धाड़ेल जॾहिं गाॾीअ मां किरी पियो हेठि पंहिंजे घोड़े तां, उन जे बावजूद बि फ़ौज खे एॾो ख़ौफ़ ऐं हिरास हुयो परू धाड़ेल वटां जो परू धाड़ेल जे लाश जे वेझे बि न पिया वञनि। जॾहिं 2-3 कलाक गुज़रिया, जॾहिं तसली थी उन्हनि खे त परू धाड़ेल मरी चुको आहे, पोइ बि डिॼंदे डिॼंदे परू धाड़ेल जे लाश वटि वञी पुॻा ऐं पोइ हुननि अनाउंसमेंट कई त भा परू धाड़ेल खे असां ख़तमु कयो। दोस्तो, सिंध वासियुनि परू धाड़ेल जे लाश जे मथां तक़रीबन 10,000 अजरख आणे विधा ऐं उन खां अलावा हज़ारें मण गुलनि जा बि जेको आहे सो निछावर कया। सिंध वासियुनि परू धाड़ेल जा खोड़ सारा कम थियल हुया। परू धाड़ेल पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिं ग़रीब खे न फुरियो। परू धाड़ेल वॾनि माण्हुनि खे फुरे करे ऐं ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। परू धाड़ेल ग़रीब न्याणियुनि जी शादियूं कराईंदो हुयो, ॾाज ॾावण पंहिंजे ख़र्च ते करे। ऐं परू धाड़ेल खोड़ सारा अहिड़ा ख़ानदान बि हुया जिन्हनि खे राशन पाणी पंहिंजे ख़र्च ते वठी ॾींदो हुयो, जिन्हनि वटि खाइण पीअण जे लाइ पैसो न हुयो। दोस्तो, जॾहिं परू धाड़ेल जी मौत जी ख़बर इन्हनि ग़रीब माण्हुनि खे पियो त पोइ माण्हुनि पंहिंजा अजरख ऐं जेको आहे सो गुल वठी परू धाड़ेल जे लाश ते विधा। त दोस्तो, वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा